गांधीधाम टीवी। असांजे गांधीधाम जे लोक कवि दादा हूंदराज दुखायल जो ये जेको गीत है लोकगीत चवंदा आहिनि। जॾहिं पवन था याद अबाणा मुंहिंजा रुअन था नेण निमाणा, जॾहिं पवन था याद अबाणा। ज़ोर उमर तुंहिंजे आंधी आहियां, मारुन धारा मांधी आहियां, महलन मां छा ॼाणा, जॾहिं पवन था याद अबाणा। क्या समिया को मूं ते आणज, लाश मली रॾे मुंहिंजो माणज, मुंहिंजे मरण पुॼाणा, जॾहिं पवन था याद अबाणा। जिन सां मुंहिंजे तन जूं तारूं, नेठि दुखायल नींदम मारूं, ॾेह वठी ॾाॾाणा, जॾहिं पवन था याद अबाणा, जॾहिं पवन था याद अबाणा। मुंहिंजा रुअन था नेण निमाणा, मुंहिंजा रुअन था नेण निमाणा। त दोस्तों, असां सबक नंबर 4 जो जेको अभ्यास आहे उहो जारी आहे ऐं उन सबक जो हलो त अॻियां अभ्यास कयूं पाण। लेसन नंबर 4, सबक नंबर 4। अलफ ज़बर अ, द य ज़ेर दी। अलफ ज़बर अ, द य ज़ेर दी, अद्दी। द अलफ दा, द य ज़ेर दी, द अलफ दा, द य ज़ेर दी, दादी। ॾेर, ड य डी, ड य डे, र पेश रु, ड य डी, र पेश रु, डेर। अलफ मद आ, र रिछ जी र, य ज़बर य। अलफ मद आ, र रिछ जी र, य ज़बर य। अलफ मद आ, र रिछ जी र, य ज़बर य। तव्हां हिते ॾिठो त य जो जेको रूप टियों आहे उहो इस्तेमालु कयो वियो आहे। अलफ मद आ, र रिछ जी र, य ज़बर य, त थींदो आर्य, आर्य। वॾी, व ज़बर व, ॾ य ज़ेर डी, वॾी। व ज़बर व, ॾ य ज़ेर डी, वॾी। दीदार, द य ज़ेर दी, द अलफ दा, र पेश रु, द य ज़ेर दी, द अलफ दा, र पेश रु, दीदार। ॾाॾी, ड अलफ डा, ड य ज़ेर डी, ड अलफ डा, ड य ज़ेर डी, ॾाॾी। आज़ादी, अलफ मद आ, ज़ अलफ ज़ा, ध य ज़ेर दी, आज़ादी। अलफ मद आ, ज़ अलफ ज़ा, ध य ज़ेर दी, आज़ादी। धेर, ध य दे, र ज़ेर देर, ध य दे, र ज़ेर देर, ढेर। ढ य ढे, र पेश रु, ढ य ढे, ढ य ढे, र पेश रु, ढेर। ज़ेवर, ज़ य ज़े, व ज़बर व, र
जबर वा, र जबर र, जेवर, उधारी, अलफ पेशऊ, ध लप धा, र य जेर री, अलफ पेशऊ, ध लप धा, र य जेर री, उधारी, अद्दी, दादी, डेर, आर्य, वडी, दीदार, डाडी, आजादी, धेर, ढेर, जेवर, उधारी। दोस्तों त असां ॿिया अखर बि ॾिसंदासीं ऐं वाक्य कीअं था ठहनि उहे बि ॾिसंदासीं। ॾिसो सबक़ नंबर 4 द य दे व य जेर वी, देवी, द य दे व य जेर वी, द य दे व य जेर वी, देवी, देवी, वड़ी, व जबर व, र य जेरड़ी, व जबर व, र य जेरड़ी, वड़ी, वड़ी, आर, अलफ मद आ, र जबर र, अलफ मद आ, र जबर र, आर, आर, अलफ मद आ, र जबर र, आर, औजार, अलफ वाव ओ, ज लफ जा, र जबर र, औजार, अलफ वाव ओ, ज लफ जा, र जबर र, औजार। हाणे अचो त ॾिसूं सिंधीअ में सिटूं कीअं थी ठहनि, वाक्य कीअं था ठहनि। अदा, उदव, दवा, ॾे। अॻियां असां ॾिसी आया आहियूं अलफ जबर द लफ्दा अदा, अलफ वाव पेशऊ, द जबर द व जबर व, उदव, द जबर द व लफ वा, दवा, द य ॾे, अदा उदव दवा ॾे, अदा उदव दवा ॾे, राधा, डोर ॾे, र लफ रा, ध लफ दा, राधा, ड वाव डो, र जेरे, द य ॾे, राधा डोर ॾे, राधा डोर ॾे, राधा डोर ॾे, राधा डोर ॾे, दया आर ॾे, द जबर द, य लफ या, दया, आर, अलफ मद आ, र जबर र, आर, ड य ॾे, ॾे, दया आर ॾे, दया आर ॾे, दया आर ॾे, दया आर ॾे। त दोस्तों असां सबक नंबर 4 हिते ई पूरो कयो आहे। अॻिते असां वधंदासीं ऐं ॿिए दफ़े असां सबक नंबर 5 जी शुरूआत कंदासीं। थैंक यू, धन्यवाद, तव्हांजो आभार, जय झूलेलाल।